अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू न्यू ब्लॉग। त हाणे हे असां जेको आहे असां न बल्कि मां शाबाश बेटा बहुत ॿिए ब्लॉग जी स्टार्टिंग करे रहियो आहियां। हुन बाद में दोस्त कॉल कई आहे त यार अच लाइब्रेरी अॼु पढ़ूं थोरो, जीअं कल्ह पढ़िया त अॻिले ब्लॉग में तव्हां ॾिठो ई हूंदो। त हाणे बसि उन लाइ तयारु थियणो आहे यार, सुबुह सुबुह ताईं वञणु पढ़णु अजीब आहे। देखा आपने लापरवाही का नतीजा है। मतिलबु कॉलेज हाणे बंदि थी वञनि त हाणे बसि मां तयारु थी वरी ब्लॉग जी स्टार्टिंग कयूं था। तकलीफ़ ख़ुदा हाफ़िज़। यार ॿाहिरि उस था अचे, सभु सिंधी न चए की हिन में आहे पेट्रोल न आहे, विझाइणो पवंदो पेट्रोल हिन में। अरे कहना क्या चाहते हो। कैसे तुम्हें रोका करूं मेरी तरफ जिन पेन जे मतलब राइटिंग ताईं भली बिंदी त बोर्ड में भला मार्क्स ईंदा शकिल तो छा थो सम्झ में 10 ॾींहंनि में ओके थी वेंदी इंशाल्लाह 10 ॾींहंनि में छा 5 ॾींहंनि में ओके थींदी। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये। या जेको हिते हाणे असां पढ़ण त आया हुआसीं, पर हिते माशाल्लाह सां एसियूं ॿ लॻियलु आहिनि। हिते मां लोड शेडिंग इलाही आहे खेतर में, त इन वजह ॿुधाया न मां हिते यार वेठा आहियूं असां, स्टडी बि नथी थिए ऐं लाइट वग़ैरह कुझु न, इन लाइ असां ॿाहिरि था वञूं। बड़ा हरामी हो बेटा। लिफ्ट ई न आहे। माना कल्ह वायरल छा थी वियो हेॾे, वायरल थी वियो 50 व्यूअर्स अची विया, माना ज़मानो वणनि में मथां वॾा में यार छत मां कराया ने छत कराया दे शुक्र। खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। एयरपोर्ट जो नंबर 1 जॾहिं नीमो पीअणो हुजे अचो, ठीकु आहे नी। शकील साहब डीलिंग करे रहियो आहे हुन सां, त सस्ते में ॾियो असांखे। माइनंग ये प्राइस लिखियल अथसि पोयां 30 मां 40 क्या अथऊं। ऐसे तो नहीं होता है। घणी रियाज़ कराए पर न थिया दे। वियो वियो भी करो। आख़िर पी ॾिसो कीअं वधीक ॿुधाइजो, ठीकु आहे नी। ट्राई करे थोरे ओके जियो जियो मैं तमामु बहितरीन खेरपुर जो नंबर 1 आहे मुंहिंजे हिसाब सां हिन वक़्तु। हाणे साम्हूं बीठो आहे चकुन वारो, ठीकु आहे। हाणे असां हिनखे मिड़ई जेको आहे सो सही लॻे चैलेंज ॾियूं था हिन माना हिकिड़ो चकूं खणे, ठीकु आहे। डन कयूं ते, ठीकु आहे हलूं। हल हल सही तकड़ में सही। जियो जियो कहता है जियो। तो छोरो इसे खाऊं नहीं। जियो रे जियो जियो रे जियो सर मने होते बिल्कुल नहीं नहीं आराम ही था। शाबाश बेटा बहुत। शक्ले ना खाए दो यो थोरो खा मुझे करे कसम था ये पैसा भरे आया हूं। मस्त जोक मारा रे, ये हंस रहे हलकट हंस। तो हिन ब्लॉग के असां हिते ख़त्म था कयूं। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट ब्लॉग सां गॾु तव्हां सभिनी सां मुलाक़ात थींदी। जंहिंजे फर्स्ट ब्लॉग न ॾिठो आहे सभ खां पहिरियों उहो ॾिसो। ज़्यादा से ज़्यादा तव्हां सिंधी भाइरनि जी सपोर्ट आहे। ख़ुदा हाफ़िज़।